उहा भी आयत पढ़ा पो जेकी आयत पढ़ी थम उहा उनवान में उता अगते मिली वींदी। अल्लाह कुरान में चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ मोमिनो जी रब अली जे करे असां सां सिधो थो ॻाल्हाए। साईं बशीर साहब अल्लाह नबिन सां सिधो न ॻाल्हाईंदो आ। ज़करिया के चई वञ जेको वण ॻाल्हावई सम्झ मां ॻाल्हायो। मूसा के चई वञ कूए तूर सीना ते जेके टकरन मां लफ्ज़ निकरन। बस मूसा जबलन जूं ओटू वठ। ए अली जे करे अल्लाह तो सा सिधो थो ॻाल्हाए। इहो ई त सबब आ पुल सरात ते जॾहिं अली वारा चढ़ंदा उन वक्त अहले महशर चवंदा मा हाज़ा मलकुन मुकर्रबुन औ नबियुन मुरसलुन रब्बे जली है मलक मुकर्रब हिल या नबी मुरसल हिल फयुजीबुहुम फी बतनौन अर्शिही लाउ मलकुन मुकर्रबुन वलाउ नबियुन मुरसलुन। अर्श मा जवाब दो ना मलक मुकर्रब हिल ना नबी मुरसल हिल। हाउला शियत अली इब्न अबी तालिब। हे अली जा शिया था प्या चल। हैदर 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 हैदर। ऐं तकड़ में सुञाणप कीअं थींदी? अरबहा मजमो हूंदो पुलसरात ते चढ़ण वारनि जो। अल्लाह का पुछा अल्लाह खबर कीअं पवंदी ही अली वारो आ ही दुश्मन अली आ। तुझी पुलसरात में के तराजन में अमल रखी बैठा हूंदा। अल्लाह चए तो कयामत का अग में अली जे दुश्मनन जो ताए सा मोहकारो न कराया। जिए जो पुलसरात ते चढ़ा हूंदा चवंदा इन्नो कौशिफुल अज़ाब सूरह दुखान जी आयत मौजूद आ। अल्लाह के चवंदा अल्लाह सा मैदान महशर में था वञूं तुझे साम्हूं था अचूं असां जे मुंह ते जेको तवो टंगियो थई इहो त ला। अल्लाह चए तो मलकन के खबर कीअं पवंदी अली वारो केर आ दुश्मन। हैदरी मार्गो बड़ा का तो खे दींदुसि छो जो नौजवाननि खां अली जे दरवाज़े जो अक़ीदो खसियो वियो आहे 40 सालनि में। मुल्ला वॾी खयानत कई आहे मुल्ला वॾी बेग़ैरतात कई आहे। अली जे करे इज्जत मिलियसि नौजवाननि खे अली खां परे कंदो रहियो। ऐं अल्लाह कहर बि तॾहिं केरींदो आहे जेको हिन त घर खे छॾे। तू कोरोना खां ड्रिजंदो थो वते तू रोज़ा बंद कराईंदो थो वते। हू नास भी आ हुन काबो बंद कयो आ तू मुकस्सिर आ तू रज़ा जो रोज़ो बंद कयो आ। फर्क मिली जे अकीदे में ना है। हू नास भी मक्के वारो आ वरना ही दर तवे जिथे मलकल मौत भी कनन में हथ विझी भी हंदो आ। अताज़न ली बतूल इजाजत आहे ता जे दर ते अचा। कोरोना केड़ी मां जो लाला जो रज़ा जे रोज़े में दाखिल थे। कोरोना केड़ी मां जो लाला जेको है हुसैन जे रोज़े में दाखिल थे। हिते त मलकल मौत भी कनन में हथ। हैदर 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 है बस पर्दा गायब मां तो के वालिए नजब जे वारिस चमाट हैया तू कोरोना जी दड़को बुधी काबो छड़े वे। तू कोरोना जो दड़को छड़े मस्जिदू छड़े वे। पो जन फातिमा जो लाल जुल्फकार सा ईंदो त तुझी मां पींदी। नारे हैदरी धर्म ज़ोहर इमाम ज़माना जा आसार हैं। के छड़े विया हो मालिक जो घर अचो न काबे में चे तो अल्लाह कोरोना नजर ही नथो अचे। हाँ नंढड़ो मच्छर नजर